अस्सलाम वालेकुम दोस्तों। पोएं लेक्चर 1 में असां पंहिंजे हिन सफ़र जो आगाज़ कयोसीं। पहिरियों वीडियो मां मैट्रिक जी उन ते तव्हांखे सम्झायो। मैट्रिक जी जेका हिननि जी टेस्ट ॾिनल हुई सैम्पल पेपर उन ते डिस्कस कयोसीं। हाणे इंटरमीडिएट ते था अचूं। हिन में बि साॻियो ई 3 पार्ट्स, 40 इंग्लिश, 20 मैथ, वरी 40 जनरल नॉलेज। जनरल नॉलेज में तव्हांजी पाकिस्तान स्टडी, इस्लामियात, कंप्यूटर सभु कुझु अची थो वञे, वर्ल्ड अफेयर, करंट अफेयर, पाकिस्तान अफेयर सभु कुझु। ठीकु आहे। हिन में बि पहिरियों साॻियो ई प्रोसेस आहे। 10 मार्कुनि जो कोई न कोई तव्हां ॾे हिकिड़ो पैसेज ईंदो, उन मां हेठियां सवाल। ही पैसेज वारो चकर कंदासीं। सम्झाईंदोमांव हिन जूं त 10 मार्कूं पके में पकियूं खणिजो। बाक़ी रही ॻाल्हि पोयूं, अगरि उहो तव्हांखे न बि आयो त 10 त इंग्लिश में ईंदियूं भला। ठीकु आहे। छो त ॿियनि में मां तव्हांखे नथो कुझु करे सघां। ॿियनि में तव्हां सिनोनिम ऐं एंटोनिम पाण यादि कंदव। वोकेबुलरी सिनोनिम ईंदा, श्रूड जी माना अची वञे तव्हांखे, अगरि स्कॉलर जी अची वञे त तव्हां हुन जा सुठे तरीक़े सां हुन जा सिनोनिम ऐं एंटोनिम कढी सघो था। सिनोनिम एंटोनिम हूंदी तव्हांजी वोकेबुलरी ते आहे, माना ते आहे। स्पेलिंग चेकिंग तव्हांजी डिसिप्लिन जी स्पेलिंग इहा आहे न असली, हिननि बाक़ी ग़लति ॾिनी आहिनि। ठीकु आहे। कावर्डाइज़, कावर्ड ही कवर्ड आहे, डाइस अॻियां सी सां ईंदो आहे, इहो एस सां न ईंदो आहे। इन करे इहो बि तव्हांजो थोरो अगरि पढ़ियल हूंदो न, थोरो रुगो पढ़ियल हूंदो, इंग्लिश जा बुक्स वग़ैरह 1-2 पढ़ियल हूंदा त बि तव्हांखे अची वेंदी। एरर डिटेक्शन साॻियो, प्रीपोजिशन साॻी, स्ट्रक्चर साॻियो। इंग्लिश जो माना स्ट्रक्चर साॻियो ई आहे, बसि हुन जा थोरा लेवल, डिफिकल्टी लेवल थोरो ॾुखियो थींदो। हाणे हिन में ॾिसो, हाणे पोएम में वर्ड प्रॉब्लम न आऊं, हिन में वरी वर्ड प्रॉब्लम न अचनि। पोएम में सिधो परसेंटेज जो हुयो, हाणे हिन में वरी परसेंटेज त आहे पर वर्ड प्रॉब्लम। इहे बि सवला आहिनि, इहे बि करे वेंदासीं, इहे बि मां तव्हांखे सम्झाईंदुमि। ऐं त माना पहिरीं ॻाल्हि ॾिसो त हाणे छा गिव द फार्मूला P = K²W। द वैल्यू ऑफ P इफ K इज़ 5 ऐं मसलो इहो ॾिसो, K जा 5 ऐं W जा -3 रुगो हिते पुट करणा आहिनि। इहे पुट करण यानी इवेल्यूएशन बि तव्हांखे मां सेखारींदुमि, सिर्फ़ु तव्हांजो साथ खपे। सोल्यूशन सेट पोइ हिते वियो, हिते बि माना इहे हिते बि अची सघनि था। तव्हांजी अगरि हुते तयारी भली हूंदी त हिते बि तव्हांजा कुझु सवाल थी वेंदा। मैट्रिक वारी तयारी भली हूंदी त 3 में जनरल नॉलेज जा साॻियो ई, करंट अफेयर, वर्ल्ड नॉलेज, एवरीडे साइंस। ठीकु आहे। ऐं द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ सल्यूट एंड सॉल्वेंट फ्रॉम मिक्सचर। कंहिं मिक्सचर मां सल्यूट खे अलॻि कजे, सॉल्वेंट। हाणे सल्यूट चाहे जेका शइ कंहिं सोल्यूशन में विधी वञे, जीअं पाणी में लूणु विझां त लूणु छा थींदो, सल्यूट थींदो। ऐं कंहिं में विझां पाणी में, पाणी छा थींदो, सॉल्वेंट थींदो। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे सवली सिंधीअ में करे सम्झाईंदुमि, सिर्फ़ु तव्हांजो साथ खपे। ठीकु आहे। उनखे अगरि अलॻि अलॻि करणु चाहियूं त उनखे फिल्ट्रेशन चइबो आहे। ठीकु आहे। फिल्ट्रेशन, फिल्टर पेपर या फिल्टर सां, असां फिल्टर पेपर सां अलॻि अलॻि कंदा आहियूं। ठीकु आहे। इस्लामियात आहे, 2 नेशन थ्योरी जे बारे में त 2 नेशन थ्योरी पाकिस्तान जे बारे में, पर हिंदू ऐं मुस्लिमनि जे बारे में। ठीकु आहे। ऐं मुख़्तलिफ़ ॿिया सवाल आहिनि। ऐं मां हितां ख़बर थी पए कंप्यूटर मां त कंप्यूटर जी कीज़ बि यादि करणी पवंदियूं असांखे। ठीकु आहे। हाणे जस्टिफाई जी इहा थींदी आहे की घणो करे, ऐं मां बि हिन महिल श्योर न आहियां। ठीकु आहे। कंट्रोल शिफ्ट जी बहरहाल गॾु पढ़ंदासीं त मुंहिंजी तयारी थी वेंदी, तव्हांजी बि थी वेंदी। ठीकु आहे। कंप्यूटर जी जेके कीज़ आहिनि हुन में रटो हणणो पवंदो असांखे, हुन में ॿियो कुझु न करिणो पवंदो। हाणे हीअ असांजो थी वियो इंटरमीडिएट जे बारे में थोरो ओवरव्यू। हाणे हलूं था ग्रेजुएशन ते। हिन खां बाद में असांखे बाक़ाइदा